रमजान शरीफ अलाए छा थी लो फैसलो मुंडो नथो अचे यार सफ़ा चरियो सारे छा थियो साईं दंद पटे खिलियो तो असांजो हाल रोवण जड़ो थियो आहे एतिरो टेंशन को फैसलो न को ॻाल्हि न पंदा तू मशीर जो मक़सद है शैतान के नंढो भाव बल्कि वॾो भाव हाणे तू मशीर थी करे तू जो हिते वेही हे मोबाइल ते दंद पटे खिलंदी त माण्हू केरु वेठाईंदो साईं मसलो इहो आहे जो तव्हांखे ख़बर आहे असांखे छा ख़बर आहे मूंखे इहा ख़बर आहे त 15-20 ॾींहं थिया को फ़ैसिलो न आयो असां वेठा आहियूं छा जे लाइ पट करे लाइ फिटी क्यों साईं असांखे पंहिंजा प्लाट आहिनि पंहिंजा बंगला आहिनि मां तव्हांजो मशीर आहियां पर मसलो इहो अरे बार मूंखे छा ॿुधाईंदो आहे त मशीर आहे मूंखे बंगला आहिनि तूं मुंहिंजो मशीर आहे मूंखे छो थो ॿुधाए मशीर आहे मूंखे त ख़बर आहे तूं मुंहिंजो मशीर आहे दागी मलिया तुंहिंजो बंगला बि आहिनि हलो हिक ते त मां कब्ज़ो कयो मां ॿिया काथे थी बंगला ॿिया कोन्हनि साईं ईअं चवंदो आहियां त असांखे पंहिंजा बंगला आहिनि पंहिंजा अथी सही तूं ठाहिया आहिनि पर अथी काथे ॿुधाए उहे कोन्हनि साईं ईअं चवंदो आहियां रुॻो रमज़ान लॻो पियो आहे जई रमज़ान शरीफ़ ते मूंखे यादि आयो साईं पहिरियों रोज़ो जीअं शुरू थियो न त इहो कानपुर जो हुयो को SHO उहो वियो कंहिं होटल ते बाबा को हिंदूअ जो होटल हो दीवान जो उन जा वञी देगड़ा बि हूंदा कंहिं खीर बि हारेसि वरी को ॿधी करे को मोबाइल में वठेसि खीर बि हारे छॾे ॾिसो न साईं पोइ वरी मोबाइल में विहारे वरी उन दीवान वीचारे खे वरी उनखे न सही न उहो कुर्सी थी हिले तव्हां वारी आहे साईं पोइ त हालत इहा थी जो उनखे कसम खणाए त आईंदा होटल न खोलींदे माना वॾो बाक़ाइदे खीर बि हारे छॾे वॾो नुक़सानु कयसि तव्हांखे वीडियो न ॾिठी छा तव्हां वीडियो न ॾिठी इहो SHO न इहो साईं SHO आहे उतां जो खानपुर महर जो केड़ो आहे सजो हे वीडियो में आई वडी वीडियो वायरल थी 2-3 ॾींहं बाबा पोइ त वरी इन माफ़ी बि हे त बागड़नि जा गिदरा आला छा 1.5 रुपए किलो 4 रुपए किलो हुन जे करो यो तो ॾिठो खीर हारे पियो न हा सही यार यो तो गलत कम आहे न साईं हाणे हिकड़ो खीर हारे हिकड़ो पाक शय पीड़ी शय को हर जो गलत आहे साईं वडो नुक़सान थी उन जो पोइ वरी पोइ SSP साहब ऐसे छो मता पीतल हुयो आ खबर न साईं ॾींहं जो टाइम हुयो पर हो चए पियो त रमज़ान ऑर्डिनेंस तौर हिननि खे जेको आहे अमल करणो आहे हिननि खे ज़बरदस्ती ज़ोरी आहे पर ॻाल्हि त ॿुधाए मां त चयमि त फ़ैसिलो खणी अचां तव्हां वटि पर पोइ वरी शाम जो ई माना SHO जी वीडियो अची वई वरी माफ़ी पियो वठे चए पोइ अहिड़ी का ॻाल्हि न आहे भले माफ़ी जो ॾे पर फ़ैसिलो त थिए न साईं फ़ैसिलो हाणे SSP साहब पोइ ख़बर पई त को 10,000 हुननि मोकिलिया दीवान ॾे जंहिंजो नुक़सानु तूं हाणे हीअं करे SHO केरु आहे SHO अलाए केरो साईं नालो अलाए छा हुयो SP त ख़बर हूंदी न SP साईं तनवीर तुनियो साहब जेके हाणे सदारती अवार्ड बि मिलियो SP साहब तनवीर तुनियो साहब लंगोटी जो यार थी तव्हांजो हा नंढा वॾा गॾु थियासीं न हिक ई मुल्क में हा हे हिते असांजे घोटकी जो SSP आहे साईं हाणे सदारती अवार्ड मिलियो त तव्हां मुबारक न ॾींदसि न साईं अमजद शेख साहब खे बि मिलियो बशीर बिरोई साहब अमजद शेख साहब न अमजद शेख हैदराबाद जो SSP आहे न हा हाणे इहो असां माना हिन पासे रहंदा असां हिन पासे इहो असां माना सफ़ा पग मट यार हे हाणे ताज़ो 23 मार्च ते मज़हर नवाज़ शेख साहब आहे न DIG किथे रहंदो इहो जेको बाबा DIG आहे न मज़हर नवाज़ शेख इहो उनखे बि सदारती अवार्ड मिलियो आहे उनखे मिलियो हा मूंखे ॿुधायो न तव्हां टीवीअ ते हलियो सॼी दुनिया नंबर मिलायो उन SHO खे बि थोरो ख़र्चो कढायो अच्छा मुबारक बि ॾियासीं यार हिन न पंहिंजा तनवीर तुनियो साहब तव्हां यार लंगोटी यार हिते मुल्क में रहंदा हूं छो SHO खे तने सस्पेंड करायो को छा सुंदला आहे त SHO खे हार हे असां तनवीर फैसला बि पंहिंजो पाण दा ठही वञे न असां फैसला पगा बगी स्पीकर खोले करे ॻाल्हायूं उस्ताद जी मां बि ॿुधां त छा थो चए SSP तव्हां दोस्त आहे न हा दोस्त साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं मां रईस पूजट खान जो मशीर पियो ॻाल्हायां साईं असांखे पंहिंजा प्लाट आहिनि पंहिंजा बंगला आहिनि मां रईस पूजट खान जो मशीर आहियां साईं तव्हां सां ॻाल्हाईंदो चए थो तव्हांजो दोस्त आहे ही ॻाल्हायो साईं दोस्त हूंदो साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि लॻा पियो त बि ठीकु आहे साईं तव्हांखे सदारती अवार्ड जो लख वाधायूं हुजनि मुबारकूं हुजनि साईं
वात मुबारक हुजे पर तू कहिड़ो रेस पूज़त ख़ान करेगा कोई केरी साईं मां पूज़त ख़ान जेको इहो फ़ैसिला कंदो आहे इहो सभिनी खे ख़बर आहे असां वॾा मशहूरु थिया थी फ़ैसिला अमेरिका रूस दुबई ॾाढो मशहूरु थियो आवाज़ वधायो थोरो साईं हिते रखी करे हा हा तूं सिधो थी ॻाल्हाए मूंखे इहो तूं ॿुधा त पूज़त ख़ान तूं कॾहिं मूंसां मिलियो ई मां साईं असल में मूंखे ख़बर आहे तव्हां तनवीर तुनियो साहब मिलायो नंबर न तूं तनवीर तुनियो साहब ॻाल्हायो था न मां ग़लति ॻाल्हि त कोन कई मां तव्हांखे मुबारक थो ॾियां पियो त तव्हांखे वाधायूं हुजनि लख लख वाधायूं हुजनि ॿियो यार इहो SHO जेको असल में इहो खीर हारा आहिनि हिन में कहिड़े शहर में खानपुर में ग़रीबनि जो खीर हार त इन करे सस्पेंड कर यार महिरबानी करे SHO जो वकील मगरियो वेठो आहे मां मोकिलियां थो हाणे तोखे सुञा थो तूं माण्हुनि सां गॾु आहे त मूंखे रमज़ान शरीफ़ में परमिशन जो होटल आहे 2 नंबर खीर वारे तूं पुठ भराई कंदो आहे तूं पटको पाईंदो आहे न इहो जेको ईअं थो लॻे कि सुरमे दाणी ते ढक पियो हुजे मटके वारो न साईं पूज़त ख़ान मां तव्हांजे तव्हां दोस्त हो मां त हुजो पाए ॻाल्हायो तव्हां सां हाणे ॻाल्हि ॿुधो बाबा जो SHO मोकिलायां थो जेकॾहिं मां तोखां ज़ुल्त न कढायां त चइजांइ तोखे ऊंधो टंगे सचूं ॿ लॻंदई तूं सभु सचूं कंदई मुंहिंजो दोस्त जो दोस्त मां साईं मां मुआज़रत सां मां ग़लति नंबर हिन मिलायो आहे मां जो दोस्त ॿियो आहे SHO खे सस्पेंड करायो साईं मां साईं ग़लति नंबर मिलायो आहे मशीन मिलायो मां ख़ातिमा तव्हांजो साईं मां अहिड़ी ॻाल्हि ई न कई आहे मां तव्हां सां छॾियो कट साईं मां अहिड़ी ॻाल्हि ई न कई आहे अला ख़ुशि कंदे अला बचनि इशारा कंदे मां वञा थो घर मां साईं छा थियो अकुल इहो अथई न चवां थो भाई इसकी दोस्त आहे साईं मां न मिलायो नंबर हिन मशीन मिलायो मारायो तव्हां चओ मुंहिंजो दोस्त आहे साईं मां न मिलायो साईं नंबर हिन मिलायो ग़लति नंबर रॉन्ग नंबर मिलायो मां तोखे थोरो मिलायो न तनवीर मुंहिंजो दोस्त आहे ॿियो साईं SSP तनवीर तोखे खई चयो यार तूं मां तोखे चयो साईं पूज़त ख़ान जेको फ़ैसिला कंदो आहे साईं मां हलां थो बसि मां सफ़ा चरियो आहे छा सफ़ा चटां थो छा किलो हिन सां मुंहिंजी थोरी लॻंदी आहे अच्छा टेम्पो काढियो टेम्पो पूज़त ख़ान